जी एहसास किफ़ारत सेंटर काज़ीमंद ते मुझे बैक में तव्हां ॾिसंदा हूंदो त डिग्री कॉलेज काज़ीमंद में जिते हिकु कैंप क़ाइमु कई वई आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां उते जेका SOPs ते बिना को बि अमल कोन पियो वञे। औरतूं जेके इमदाद वठणु अचनि पियूं, इमदाद रक़म वठणु अचनि पियूं, उन्हनि जी इहा बि शिकायत आहे त असां खां 500 रुपया जेका कटौती कई पई वञे। वॾे पैमाने ते जेके औरतूं जेके आहिनि उहे दाहूं कनि पियूं। अचो त उन्हनि औरतुनि सां ॻाल्हि ॿोल करे उहे छा थियूं चवनि। सो वञनि वरी बि चढ़त करे कटीनि, दाद बिरयाद बि न कनि, पैसा बि न ॾियनि, पोइ असांखे कहिड़ो फ़ाइदो आहे। सभु कमु कंहिंजो आहे, पुलिस जो आहे कंहिंजो, पुलिस बि गॾु आहे न, सच हक़ चवे न पुलिस बि। गरीब आहियूं सफ़ा, पोइ मूंखे ॾिना ई कोन था न वञी न को ॿारो चए कोन था 500 ॾींदे त ॾींदासीं न त बसि वञ। फिंगर कोन पिया लॻनि, मिशन ख़राब आहे न थारी नहीं पर घर में पानी थी वे बी मोटी आया आहियूं बी बुधियो साई निकरी वे मोटा छॾियो पेपर साल खां वठी कटनि था पर इहो ई धिको धुमो। हिन करे घणा पिया कटनि? हिन 5 गरीब ब्लड प्रेशर आहे, मरीज़ बीमार आहे, 100 रोज़ा रखूं असां किथां खाऊं। न ख़बर आहे छा जरा कटियो असांजा कटे विया 500 वठी पोइ पैसा ॾिनो। असांखां करंट बि कोन था वठनि, पोइ या रिश्वत वठंदा उन्हनि खां 500 जो माण्हुनि खां वठींदा कटींदा था वञनि, असांखे ॾियनि ई कोन था। 700 रुपया कटिया अथनि 700। हा त असांखे कहिड़ी ख़बर छाजे करे कटिया अथनि, उहा त उन्हनि खे ख़बर आहे अंदरनि खे, असांखे कहिड़ी ख़बर। छा त पोइ करंट वठी असांखे सही करे पैसा ॾे जॾहिं चयूं कुझु कोन। असां ग़रीब माण्हू बुखनि ते ॿार वठी आया आहियूं, असां सां ज़ुल्म था कनि, रिश्वत था वठनि पोइ था छॾनि, असांखे न असांखे नथा ॾियनि, बसि हुन शिफ़ा तक उन जा मिलंदा। नाज़रीन तव्हां हिते जेको सेंटर आहे काज़ीमंद जो एहसास किफ़ारत सेंटर, उते जेके औरतूं जेके इमदाद जेके वठणु आयूं आहिनि उन्हनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त पुलिस जे मौजूदगी में 500 रुपया फ़ी औरत खां ज़बरदस्ती कटौती कई पई वञे। एहसास किफ़ारत सेंटर ते जेका औरत जेका आहे उहा 500 रुपया नथी ॾिए त उनखे फिंगर मैच न थियण जो चई करे वापसि कए पियो वञे। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेका डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर तौरु एहसास किफ़ारत जूं जेके अख़्तियारियूं आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उहा फौरी तौर ते नोटिस वरिती हिन सेंटर ते पहुची विज़िट कनि ऐं जेके पैसा वठनि पिया, जेके फिंगर जेके मशीन जेके एजेंट उनखे फौरी तौर ते उनजा अकाउंट ब्लॉक कया वञनि। कैमरा टीम सां गॾु अलाए सियाल टाइम न्यूज़ काज़ीमंद।